इलेक्शन कमीशन चूंडल रूल्स में तब्दीली की मंजूरी ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन पारां चूंडल रूल्स के 18 शिकुनि में तब्दीली बाद 15 ॾींहनि में एतराज़ दाख़िल कराए सघिबा। इलेक्शन कमीशन की पधराई मूजिब चूंडनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि जो गॾियल अकाउंट क़बूल न हूंदो। उम्मीदवार के चूंड मुहिम के ख़र्चनि लाइ धार बैंक अकाउंट खोलणो पवंदो। पोस्टल बैलेट रूल्स में तब्दीली कई वई। हाणे पोस्टल बैलेट के धार पैकेट्स में सील करे आरोज ॾांहुं वणियो वेंदो। पहिरीं अक्टूबर ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई ईंदी। इंटर बैंक ऐं ओपन मार्केट में डॉलर जो अघु बि घटियो आहे। डॉलर जे मुल्ह में इज़ाफ़े सबबि महांगाई वधी। डॉलर घटि थियण सां अवाम खे रिलीफ मिलंदो। सनत वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर गोहर एजाज़ चयो आहे त गैरकानूनी डॉलर ॿाहिर मोकिलींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई सबबि बहितरी आई आहे। सनत ऐं वापार जी बहितरी पहिरीं तरजीह आहे। 17 डॉलर में गैस ख़रीद करे 4 डॉलर में विकिरो नथा करे सघूं। बिजली के बिल्स में रिलीफ ॾियण लाइ कोशिशूं जारी आहिनि। सिंध के गवर्नर कामरान टिसूरी चयो आहे त सनतकारनि ऐं वापारनि जे मसइलनि जे हल लाइ कोशिशूं कई पियूं वञनि। डॉलर हथ अची वियो आहे। हाणे उहो ई 250 ताईं आंदो ईंदो। चूंडूं करण लाइ हर वक़्तु तयार आहियूं। चूंडुनि जी तारीख़ न ॾियण वारो सवाल इलेक्शन कमीशन खां ई कयो वञे त बहितर आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू थियण वारो आहे। जल्द शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे बि कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वेंदो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर जूं सेवण में ॻाल्हियूं। निगरान वॾे वज़ीर चयो त कोशिश आहे त ॿोॾि मुतासिरनि जा घर जल्द मुकमल कया वञनि। महांगाई ते ज़ाब्ते लाइ ज़ख़ीरा अंदोज़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। मुश्किल हालातुनि बावजूदि बहितरी जी उमेद आहे। इलेक्शन कमीशन आज़ाद ऐं बाअख्तियार इदारो आहे। उम्मीद कयूं था त आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान जल्द थींदो। निगरान हुकूमत आम चूंडूं कराइण लाइ भरपूर किरदार अदा कंदी। पंहिंजनि अख़्तियारनि मूजिबि हर मुमकिन कदम खणंदासीं। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी कराची प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ जेल जी भित बनी न पर हुकूमत जी इजाज़त सां ई परॾे वियो हो। वापसि आयो त आइन ऐं कानून मूजिबि सभु कुझु थींदो। कोशिश आहे त डॉलर जा तेल अघनि में बि लाभ थिए। चूंडुनि बाबति गैर यकीनी छो आहे? इलेक्शन कमीशन के चूंडुनि बाबति तारीख़ ऐं शेड्यूल ॾियणु घुर्जे हा। इलेक्शन कमीशन तकबंदियुनि जी आम चूंडुनि जी बि वाज़ह तारीख़ ॾे। पीपी सेनेटर शेरी रहमान चयो आहे त मुल्क में हिन वक़्तु सियासी ऐं इक़्तिसादी हालत ख़राब आहे। मुल्क में चूंडियल हुकूमत ऐं फैसलनि जी ज़रूरत आहे। पीपी अॻुवान नियर बुखारी जो चवणु आहे त पीपी सभिनी लाइ लेवल प्लेइंग फील्ड जो मुतालबो करे पई। आइन तहत चूंडुनि जी तारीख़ ऐं शेड्यूल जो ऐलान कयो वञे। पीपी आइन ऐं जमहूरियत ख़ातिर मुखालफ़नि सां इतिहाद कयो। पीपी रियासत ऐं इदारनि जी दुश्मन टोले सां न विहंदी। नवाज़ शरीफ़ ॾे अची पंहिंजो सियासी किरदार अदा करे।